$150 की मल्टीप्लाई घणा था $4.5 पाकिस्तान रुपए में क्यों घणा था नहीं 13 लाख रुपया। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, BSK न्यूज़ में भली कार। नाज़रीन, अहम ख़बर अवां सां शेयर कंदालूं त सिंधी अदबी संगत शाख टनो मोहम्मद खान पारां हुनरी सिख्या ते लेक्चर प्रोग्राम मुनक़िद कयो वियो। सिंधी एसोसिएशन ऑफ नॉर्थ अमेरिका साना जे अॻूणे खजांची सिंध स्किल्ड डेवलपमेंट सोसाइटी जे सरवण अली हसन भुट्टो हुनरी सिख्या जे मौज़ू ते लेक्चर ॾींदे चयो आहे त हुनरी सिख्या जा खोड़ सारा पासा आहिनि जंहिं वसीले इनफरादी किरदार जी तामीर करे इज्तिमाही तौर लाभ पिराए सघिजे थो। हुन चयो त दुनिया नंढड़ो ॻोठ बणिजी वई आहे। डिग्रियुनि जी अहमियत बदिरां क़ाबिलियत, अमली किरदार ऐं कम जी सख़्त ज़रूरत आहे। जंहिंमें क़ाबिलियत आहे उहो ई अॻियां निकिरी सघे थो। बाक़ी रुगो डिग्रियूं लखे माण्हू हासिल करियो बिना कंहिं कमकार जे वांदा घुमंदा वतन। हुन चयो आहे त दुनिया तमामु घणी अॻिते निकिरी वई आहे। समाज जी अदावत जा मयार ऐं उन में फर्द जे किरदार जा लवाज़मात बि तब्दील थी रहिया आहिनि। हिकु सरज़मीन ते वेही ॿी सरज़मीन तां नाणे कमाइण जा तमामु घणा लाड़ा जनम वठी चुका आहिनि। जदीद टेक्नोलॉजी ऐं सोशल मीडिया जी यलगार में जियापे जी जंग उहो ई वड़ी फ़ख्र लाइक़ कामयाबी माणे सघे थो जंहिंमें क़ाबिलियत सां गॾु जदीद टेक्नोलॉजी जी ॼाण आहे। लेक्चर प्रोग्राम में सिंधी अदबी संगत जे मरकज़ी खजांची एज़म भट्टी आयल महिमाननि जी आजा कंदे चयो आहे त सिंधी अदबी संगत सिंध में मुतहरिक किरदार अदा करण सां गॾु जदीद दौर जी तक़ाज़ानि मूजिबि टेक्नोलॉजी जो फ़ाइदो वठंदे इन में महारत रखंदड़ माहिरनि जी मदद वसीले नौजवान नस्ल जी रहनुमाई जे लाइ इल्मी अदबी तरबियत सां गॾु हुनरी सिख्या जहिड़ा कदम खणी सिंधी अदबी संगत जी तारीख़ में हिकु मुनफरद मक़ाम जोड़ियो आहे। लेक्चर प्रोग्राम में सिंधी अदबी संगत टनो मोहम्मद खान जे ज़िली राब्ता सेक्रेटरी आगा जान आगा, शाख टनो मोहम्मद खान जे सेक्रेटरी रफ़ीक असलगारी, एजाज अली जिसखानी, गुल खासकेली, आशिक अली गाओ, मुख्तियार अली निज़ामणी, डॉक्टर जमाल नासिर सोलंगी ऐं ॿियनि शिरकत कई।